नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त है कराची में खबर ईंदड़। कराची में बाअसर कैदियुनि खे सहूलियतूं फराहम कंदड़ सरकारी ऐं खांगी अस्पतालुनि जे नेटवर्क जो इंकशाफ थियो आहे। इख्तियारियुनि जो चवणु आहे त बाअसर कैदियुनि खे शहर जे घटि में घटि 5 खांगी अस्पतालुनि में रखियो वियो आहे। इख्तियारियुनि मूजिबि कराची जहिड़नि खांगी अस्पतालुनि में अमीर ऐं बाअसर कैदी रखिया वेंदा आहिनि, जॾहिं त माज़ी में कुझु ॿियनि खांगी अस्पतालुनि में बि बाअसर कैदियुनि खे रखियो वियो आहे। इख्तियारी जो चवणु आहे त शहर जे 3 सरकारी अस्पतालुनि में CVD जिन्ना ऐं सिविल अस्पताल में बाअसर कैदियुनि खे डिघे अरसे ताईं रखियो वियो आहे। मीडिया ते ख़बरूं अचण बाद सिंध जे घरू खाते पारां कैदियुनि खे अस्पतालों में रखण में बि ज़ाब्तगियुनि जी जांच शुरू करे छॾी आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं एकी कैदियुनि खे मुख़्तलिफ़ खांगी ऐं सरकारी अस्पतालुनि मां वापस जेल मुंतकिल कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।